हरि 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 नारायण नारायण ओम नारायण ओम नारायण हरि 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 नारायण नारायण ओम नारायण ओम नारायण जनाबाई नारायण मीराबाई नारायण जनाबाई नारायण मीराबाई नारायण जनाबाई नारायण मीराबाई नारायण जनाबाई नारायण मीराबाई नारायण हरि 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 नारायण नारायण ओम नारायण ओम नारायण ओम नारायण ओम नारायण विठ्ठल नारायण सखुबाई नारायण विठ्ठल नारायण सखुबाई नारायण हा विठ्ठल नारायण सखुबाई नारायण विठ्ठल नारायण सखुबाई नारायण हरि 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 नारायण 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 ओम नारायण ओम नारायण ओम नारायण ओम नारायण नामदेव नारायण तुकाराम नारायण नामदेव नारायण तुकाराम नारायण नामदेव नारायण तुकाराम नारायण नामदेव नारायण तुकाराम नारायण हरि 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 नारायण नारायण ओम 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 नारायण गिरिधारी नारायण गोवर्धन नारायण गिरिधारी नारायण गोवर्धन नारायण गोविंद नारायण गोपाल नारायण गोविंद नारायण गोपाल नारायण हा हरि 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 नारायण 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 ओम नारायण ओम नारायण ओम नारायण ओम नारायण नरसिंह नारायण भक्त प्रहलाद नारायण नरसिंह नारायण भक्त प्रहलाद नारायण हा नरसिंह नारायण भक्त प्रहलाद नारायण नरसिंह नारायण भक्त प्रहलाद नारायण हरि 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 नारायण नारायण ओम नारायण ओम नारायण ओम नारायण ओम नारायण श्री राधा नारायण माधव नारायण श्री राधा नारायण माधव नारायण श्री राधा नारायण
हरि 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 नारायण 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 ओम नारायण ओम नारायण ओम नारायण ओम नारायण ओम नारायण ओम नारायण। बोल राधावर श्री कृष्ण चंद्र की जय। बोल राधावर कृष्ण चंद्र की जय। मैंने माला बनाई है श्याम तेरे नाम की। मैंने माला बनाई है श्याम तेरे नाम की। मैंने माला बनाई है कृष्ण तेरे नाम की। मैंने माला बनाई है कृष्ण तेरे नाम की। श्याम तेरे नाम की ओ कृष्ण तेरे नाम की। श्याम तेरे नाम की कृष्ण तेरे नाम की। मोहन तेरे नाम की ओ गोविंद तेरे नाम की। मोहन तेरे नाम की गोविंद तेरे नाम की। मैंने माला बनाई है श्याम तेरे नाम की। मैंने माला बनाई है श्याम तेरे नाम की। मेरी आँखों में श्याम मेरी पलकों में श्याम। 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 मैंने काजल लगाई है श्याम तेरे नाम की। मैंने काजल लगाई है श्याम तेरे नाम की। मैंने माला बनाई है श्याम तेरे नाम की। मैंने माला बनाई है श्याम तेरे नाम की। मेरे हाथों में श्याम मेरी बाहों में श्याम। 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 मैंने मेहंदी लगाई है श्याम तेरे नाम की। मैंने मेहंदी लगाई है श्याम तेरे नाम की। मैंने माला बनाई है कृष्ण तेरे नाम की। मैंने माला बनाई है कृष्ण तेरे नाम की। मेरे गालों पे कृष्ण मेरे होठों पे कृष्ण। 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 मैंने लाली लगाई है श्याम तेरे नाम की। मैंने लाली लगाई है श्याम तेरे नाम की। मैंने माला बनाई है कृष्ण तेरे नाम की। मैंने माला बनाई है कृष्ण तेरे नाम की। मेरे मन में है कृष्ण मेरे तन में है कृष्ण। मेरे मन में है कृष्ण मेरे तन में है कृष्ण। मेरे मन में है कृष्ण मेरे तन में है कृष्ण। मेरे मन में है कृष्ण मेरे तन में है कृष्ण। मैंने ज्योति जगाई है श्याम तेरे नाम की। मैंने ज्योति जगाई है श्याम तेरे नाम की। मैंने माला बनाई है श्याम तेरे नाम की। मैंने माला बनाई है श्याम तेरे नाम की। मेरा मालिक है कृष्ण मेरा सर्वस्व कृष्ण। 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 मेरा दासी कहलाई है श्याम तेरे नाम
की। मीरा दासी कहलाई है श्याम तेरे नाम की। मैंने माला बनाई है कृष्ण तेरे नाम की। मैंने माला बनाई है कृष्ण तेरे नाम की। श्याम तेरे नाम की ओ कृष्ण तेरे नाम की। श्याम तेरे नाम की ओ कृष्ण तेरे नाम की। मोहन तेरे नाम की ओ गोविंद तेरे नाम की। मोहन तेरे नाम की गोविंद तेरे नाम की। मैंने माला बनाई है श्याम तेरे नाम की। मैंने माला बनाई है श्याम तेरे नाम की। कृष्ण तेरे नाम की। कृष्ण तेरे नाम की। गोविंद तेरे नाम की। गोविंद तेरे नाम की। बोल राधावर कृष्ण चंद्र की जय। ओम ओम श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वास गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। ओम कृष्णाय वासुदेवाय ओम कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे हरे राम राम हरे हरे श्री राम जय राम जय जय राम 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 सतनाम श्री हर वाहिगुरु सतनाम श्री हर वाहिगुरु जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण। तू मेरा पिता तू है मेरा माता। तू मेरा पिता तू है मेरा माता। तू मेरा बंधप तू मेरा भ्राता। तू मेरा बंधप तू मेरा भ्राता। तू मेरा पिता तू है मेरा माता। तू मेरा पिता तू है मेरा माता। तू मेरा बंधप तू मेरा भ्राता। तू मेरा बंधप तू मेरा भ्राता। तू मेरा राखा सबनी थाई। ताभो केहा काड़ा जियो। तू मेरा पिता तू है मेरा माता। तू मेरा पिता तू है मेरा माता। तुमरी कृपा ते तुध पछाना। तू मेरी ओट तू है मेरा
प्रमाणा ओ तुझ बिन दूजा अवर न कोई, सब तेरा खेल अखाड़ा जियो। तू मेरा गाओ पिता भाई। तू है मेरा माता, तू मेरा पिता तू है मेरा माता, तू मेरा बंधप तू मेरा भ्राता, तू मेरा बंधप तू मेरा भ्राता। जीय जंत सब तुध उपाए, जित जित भाना तित तित लाए। सब किछ कीता तेरा होवे, नाही किछ असाड़ा जियो। तू मेरा पिता तू है मेरा माता, तू मेरा पिता तू है मेरा माता, तू मेरा बंधप तू मेरा भ्राता, तू मेरा बंधप तू मेरा भ्राता। नाम ध्याए महासुख पाया, हरि गुण गाए मेरा मन शीतलाया। नाम ध्याए महासुख पाया, हरि गुण गाए मेरा मन शीतलाया। गुरपुरे वजीवा धाई, नानक जिता बिखारा जियो। तू मेरा पिता तू है मेरा माता, तू मेरा पिता गाओ। तू है मेरा माता, तू मेरा बंधप तू मेरा भ्राता, तू मेरा बंधप तू मेरा भ्राता। तू मेरा राखा सबनी थाई, ताभो केहा काड़ा जियो। तू मेरा पिता गाओ। तू है मेरा माता, तू मेरा पिता तू है मेरा माता, तू मेरा बंधप तू मेरा भ्राता, तू मेरा बंधप तू मेरा भ्राता, तू मेरा बंधप तू मेरा भ्राता। बोलो सतगुरुदेव भगवान की जय।
श्री कृष्ण गोविंद हरे हरे मुरारी। मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। सात संगत जी, सतगुरु पंहिंजी वाणी में फरमाइनि था कि तू ही असांजा सब रिश्ता प्रभु निभाए तो। मुंहिंजा सतगुरु, तू ही मुंहिंजो पिता आहे, तू ही मुंहिंजी माता आहे, तू ही मुंहिंजो बंधु, तू सखा ऐं तू ही मुंहिंजो भाउ आहे। चओ हरे राम। अॼु रक्षाबंधन जो पावन पवित्र हे सुंदर ॾींहुं ॾिसो, सतगुरनि संतनि भक्तनि हर रिश्तो भगवान सां रखियो आहे। कोई अहिड़ो रिश्तो ना आहे, कोई बि अहिड़ो रिश्तो इन संसार में जेके बि रिश्ता आहिनि न, पिता पुत्र या माता जो रिश्तो आहे, बंधु सखा दोस्त यार, जेके बि, हर भक्त कंहिं न कोई उन्हनि रिश्तो निभायो आहे भगवान सां, कोई न कोई रिश्तो जोड़ियो आहे। हिते बि सतगुरु अर्जन देव महाराजन पंहिंजी वाणी में चवनि था, तू मेरा पिता, तू है मेरा माता। हे मुंहिंजा प्रभु, मुंहिंजो सभु कुझु तू आ, मुंहिंजो रखपाल, मुंहिंजो पालनहार, वो भी तू आ। सब रिश्ता तो सां आहिनि। चओ राम, हरे राम, श्री कृष्ण गोविंद। मुरारी हे नाथ नारायण चओ न भाई, श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हिकिड़ी सुंदर घटना ईंदी आहे जेकी भक्तमाल जी कथा आहे। अॼु रक्षाबंधन आहे त उहो रक्षाबंधन जी विशेष हिकिड़ी कथा बि आहे कि हिकिड़ो भक्त भगवान जो थियो जंहिंजो नालो हुयो प्रयागदास। हे कीअं भगवान जा भक्त ठहिया, पंहिंजी माता सां गॾु रहंदा हुया, पिता नंढी उमिरि में गुज़ारे विया। बालक 5 साले जो उनजी वृद्ध माता, जेकी विधवा माता, उनखे पालंदी हुई, उनखे खाराईंदी पीआरींदी। रक्षाबंधन जो जॾहिं ॾींहुं आयो त उन पुछियो पंहिंजी माता खां, 5 साले जो ॿारु, कि मां अॼु कहिड़ो ॾींहुं आहे, सभु ॾाढो ख़ुशियूं था मनाइनि, मिठाइयूं था खाइनि, ऐं हे छा हथ में धागो था ॿधनि? तॾहिं माता ॿुधायो, पुटु अॼु रक्षाबंधन आहे। उहो छा थींदो आहे कि भेण पंहिंजे भाउ खे राखी ॿधंदी आहे। चओ हरे राम। पोइ बदले में ख़र्ची वठंदी आहे, है न। सब माता उनखे सम्झायो कि भाई हे रक्षाबंधन पवित्र जेको भाउ भेण जो त्योहार आहे। तो 5 साले जी ॿार पुछियो कि अम्मा, मुंहिंजी कोई भेण कोन्हे? छा मुंहिंजी कोई भेण कोन्हे? त माता चयो, पुटु तुंहिंजी त भेण कोन्हे। जी सभिनीनि जी भेण आहे जॾहिं, त मां बि त इंसान आहियां, मां बि त उहो ई आहियां। सभिनीनि जा 2 हथ आहिनि, मुंहिंजा बि 2 हथ आहिनि, 2 पेर आहिनि त मुंहिंजा बि 2 पेर आहिनि, 2 अखियूं आहिनि, सभु त बराबरि आहे। पोइ मुंहिंजी भेण छो न आहे? तॾहिं माता भाव में चयो कि पुटु तुंहिंजी भेण आहे, तुंहिंजी भेण आहे, पर हिन महिल ससुराल में आहे। केरु आहे, नालो छा अथसि? माता बि पंहिंजे भाव में कि हाली त 5 साले जो ॿारु आहे, चुप त करे। त माता बि चयो, तुंहिंजी भेण थी सीता, जंहिंजी शादी राम जी सां थी आहे। तुंहिंजे जीजाजी जो नालो छा आहे? श्री राम। काथे रहंदा आहिनि? अयोध्या में रहंदा आहिनि। हिन महिल उहे उते पंहिंजी ससुराल में आहे। चई छा मुंहिंजी भेण आहे? हा हा। बस बालक जे हृदय में ये ॻाल्हि वेही रही। चओ हरे राम। सत्संग जी अगरि हिकिड़ी बि कोई पवित्र सुठी, हालांकि सत्संग में त सभु पवित्र ॻाल्हियूं आहिनि, पर हिकिड़ी कोई ॻाल्हि, हिकिड़ी कोई जेकी वाक्य, हिकिड़ो कोई वचन अगरि असांजे हृदय में वेही रहे न, त जीवन बदिलजी वेंदो आहे। ई ॻाल्हि हुनजे हृदय में वेही रही कि मुंहिंजी बि भेण आहे जंहिंजो नालो आहे सीता, जंहिंजा पति श्री राम आहिनि, अयोध्या में रहंदा आहिनि, अयोध्या वासी आहिनि, वॾा राजा दशरथ जा सुपुत्र आहिनि। वॾो थियो, जिद करण लॻो, माता मूंखे भेण सां मिलणो आहे, माता मूंखे भेण सां मिलणो आहे। चओ हरे राम। काफ़ी जिद कई, व्यवस्था करे ऐं पंहिंजे घर मां निकितो, अयोध्या बि पहुची वियो। चओ हरे राम। पवित्र ॾींहुं रक्षाबंधन जो ई ॾींहुं हुयो भाई, जंहिं ॾींहुं अयोध्या पहुतो।
अयोध्या जीअं ई पहुतो त हिक हिक खां पुछण लॻे कि अरे मुंहिंजी भेण जो घर तव्हांखे ख़बर आहे किथे आहे? छा नालो आहे भाई तुंहिंजी भेण जो? सीता। त सीता त कंहिंजो बि नालो थी सघंदो आहे। चई अच्छा ॿियो बि कुझु ॿुधाए परिचय। उनजे घोट जो नालो? चई राम। चओ हरे राम। अच्छा ॿिए वॾनि जो घर वॾा केर आहिनि घर जा? कोई सरनेम कुझु अथनि? चई हा दशरथ महाराज जा सुपुत्र आहिनि। चओ हरे राम। माण्हू चवनि पागल आयो आहे कोई? सभु उनखे पागल सम्झण लॻा कि भैया कोई घर वर कोन्हे, उन्हनि जो मंदिर अथई। चई मंदिर वारो भॻवान नथो चवां भाई, मुंहिंजो जीजाजी। मंदिर त मां दर्शन करे आयो आहियां। सभिनीनि माण्हुनि पागल चयो कि हे पागल कोई हली आयो आहे। सॼो ॾींहुं हुन राम जी खे ॻोल्हियो, सॼो ॾींहुं पंहिंजी भेण सीता खे ॻोल्हियो, भॻवान न मिलिया। हिकिड़े वण जे छांव में संध्या जो वेठो, उते रोअण लॻो कि हा भाई हो त वॾा माण्हू आहिनि, काथे मिलंदा एॾो सरलता सां? असां ग़रीब माण्हू आहियूं, ग़रीबनि खे थोरी ईअं कोई सरलता सां मिली वेंदो आहे। रोअण लॻो कि मां एॾो परियो खां आयो आहियां ऐं पंहिंजी भेण सां त मिलां हां, हिकु बार त दर्शन कयां, हुनजो हिकु बार त ॾिसां हां। एॾी हुनजी चर्चा ॿुधी आहे माता खां, एॾो हुनजे बारे ॿुधियो आहे कि हू ॾाढी सुंदर आहे, ॾाढी सुंदर आहे मुंहिंजी भेण, मुंहिंजा जीजाजी बि ॾाढा सुंदर आहिनि। इहो वीचार कंदे कंदे हुनखे ॾाढो रोअण अचे त भॻवान रही न सघिया। चओ हरे राम। ये सच्ची घटना तो भाई, भक्तमाल में लिखियल तो ये कथा। भगवान रही न सघिया। अध रात जो एड़ो उते तेज आयो, प्रकाश थियो, ॾिठई नजर वही परियों त परियों कोई हाथीअ ते वेही करे राजाउनि वांगुरु बढ़िया, ऐं पोइतों कोई स्त्री भी वेठी आहे, ऐं पूरी सेना उन्हनि जी गॾु हलंदी थी अचे। सेना में ॾिठई त साम्हूं हनुमान जी महाराज, सुग्रीव महाराज, जामवंत जी वानर सेना पूरी हलंदी थी अचे। धीरे धीरे जीअं उहो रथ साम्हूं आयो, हाथी साम्हूं आयो त नजर वही तो ॿियो कोई न भगवान रघुनाथ ऐं माता सीता हुया। चओ हरे राम। हा हा, जॾहिं हुन परियों खां ई दर्शन कयो न त हुनजा आंसू न पिया बीहनि, अहिड़ो भाव सां हुन दीदार कयो भगवान जो। भगवान हेठि लही आया, भगवान खे हुन प्रणाम कयो। चई तव्हां मुंहिंजा जीजाजी आहियो? बहनोई चवंदा आहिनि न। चओ हरे राम। तव्हां मुंहिंजा बहनोई आहियो? भगवान मुस्कुराइनि था, हा भैया असां तुंहिंजा जीजाजी आहियूं। छो जो केवल भक्त रिश्तो न रखियो आहे, भगवान भी रिश्तो रखियो आहे। हा हा असां तुंहिंजा जीजाजी आहियूं। माता सीता बगल में बीठी आहे। हाणे ॾिसो भक्त चए तो तव्हां त जीजाजी लॻो था, पर इहे मुंहिंजी भेण नथी लॻे। चओ हरे राम। अरे भाई ईअं छो थो चए? माता सीता मुस्कुराइण लॻी। चई ईअं छो थो चए भाई? पहिरों रिश्तो त मूंसां ई आहे तुंहिंजो, हे जीजाजी त पोइ थिया न, पहिरों त मां तुंहिंजी भेण आहियां। चई न न, हे त जीजाजी बराबरि लॻनि था जीअं माता ॿुधायो मूंखे हूबहू। भेण तूं नथी लॻे? छो भाई? चई अगरि मुंहिंजी भेण हुजे हा त मूंसां मिली करे ॾाढो रोए हा। चओ हरे राम। छो जो मां बचपन खां ॿुधियो आहे पंहिंजी माता सां कि जेतिरो प्रेम मूंखे मुंहिंजी भेण सां आहे न, मुंहिंजी भेण खे बि ओतिरो ई प्रेम आहे। जेॾीमहिल सीता मैया इहा ॻाल्हि ॿुधी त उन्हनि जे भई अखियुनि में आंसू अची विया। माता सीता बि भाव विभोर थी वई, वञी करे पंहिंजे भाउ खे माता बि गले लॻायो। प्रयागदास ॾाढो गदगद थी विया दर्शन पाए करे, खूब आशीर्वाद ॾिनी राम जी। तॾहिं ओॾी महिल माता सीता उन्हनि खे राखी ॿधी रात जो। चओ हरे राम। अध रात जो माता सीता उन्हनि खे राखी ॿधी। हाणे बदले में छा ॾे? बदले में छा ॾे त उन्हनि वटि न, उन्हनि जे घर में जेकी उन्हनि जी माता हुई, उन वटि केवल 2 धोतियूं हूंदियूं अच्छे रंग जी। उनखे उहो कपिड़ो करे ढके करे पाईंदी। कीअं पाईंदी? हिकिड़ो पाईंदी, ॿियो वरी धोई करे रखंदी, सुकाईंदी। वो वरी पहिरों मेरो थी वञे त उहो लाहे करे उहो साफ़ वारो पाए वरी हिनखे धोए। केवल ईअं ई जीवन हलंदो वीचारी जो। उन्हनि मां हिकिड़ो कपिड़ो उहो खणी आया। चओ हरे राम। ऐं माता सीता खे ॾिनो। चयो भेण मूं वटि ॿियो कुझु त कोन्हे, पर इहो तूं रख, अॼु रक्षाबंधन आहे, तूं रख। माता सीता त गदगद थी, पर चवण लॻी भैया हे तूं अम्मा जो खणी आयो आहे, माता जो खणी आयो आहे। ऐं माता वटि पहिरों ई केवल 2 आहिनि, हिकिड़ो पाईंदी आहे त ॿियो वरी हुनखे धोई करे रखंदी आहे। ईअं वीचारी जीवन थी हलाए। तूं माता खे चइजां कि हुनजो आशीर्वाद ई मुंहिंजे लाइ काफ़ी आहे। केरु थी चए? माता सीता। उन्हनि जो आशीर्वाद मुंहिंजे लाइ काफ़ी आहे। हे तूं कपिड़ो उन्हनि खे वापसि ॾिजां।
चओ हरे राम। गदगद थी विया राम जी जो दर्शन करे। राम जी आज्ञा ॾिनी कि भैया हाणे वञो माता जी सेवा कयो, तव्हां घर पहुचो। दर्शन पाए करे सोचो साक्षात भगवान जा दर्शन थी विया। वापस आया, कुछ समय गुजरियो, हिकु ॾींहुं वरी इच्छा थी, हलो भैया दीदी जीजाजी सां मिली चऊं। चओ हरे राम। वरी इच्छा थी, हलो असांजे मन में इच्छा थे त वरी बि असां थी था सघूं न, भाई बिलासपुर में ई आहे असांजी दीदी जीजाजी, हली वियासीं। हुनजे लाइ त अयोध्या बि परे हुयो, उहो पोइ बि पहुची वियो। चओ हरे राम। वेंदे वेंदे रस्ते ते कोई संत मिलिया, संतन जो नालो मूंखे ध्यानु नथो अचे। उहे संतन जे आश्रम में रुकिया, उते राम कथा पई हले। चओ हरे राम। राम कथा हले त हे ख़ुशि थी विया कि भैया हमारे जीजाजी की कथा चल रही है। हाँ, गदगद थिया, राम कथा ॿुधण लगा तो आनंद अचे, बढ़िया। राम जी जो जन्म थियो, वरी सीता विवाह थियो तो खुशियूं मनाइण लगा। भाई हाँ, मुंहिंजी भेण आहे सीता। संत भी चवन हा हे भाव वारो भक्त आहे वीचारो, ठीकु आहे ठीकु आहे, कोई हुनखे मना न करे। ॾाढी बढ़िया। हाणे कथा हलंदी वई हलंदी वई हलंदी वई हलंदी वई, हाणे बनवास जी कथा आई। चओ हरे राम। कि राम जी खे राज मिलणो हुयो, पर छा मिलियो? बनवास। घणा साल? 14 साल। अरे हिते त वीचारो चिंता में पइजी वियो, राम जी खे बनवास। वरी थोड़ी अञा कथा अॻिते वधी त हुनमें इहो प्रसंग आयो कि राम जी अकेले नथा वञनि, गॾु केरु थी वञे? सीता मैया। अरे हाणे त इन वीचारे जी हालत ख़राब थी वई कि मुंहिंजी भेण बि वनवास वेंदी। अञा थोड़ी कथा अॻिते वधी, लक्ष्मण महाराज भी गॾु विया। कीअं विया वीचारा? बिना चप्पल जे, राजसी ठाट बाट में न विया, सुंदर पोशाक पाए, साधारण वलकल वस्त्र पाए करे, कोई आभूषण न, बस मालाऊं पाए करे विया आहिनि। वॾी वॾी जटाऊं ठही वई आहिनि राम जी जी, लक्ष्मण महाराज जी। रस्ते ते ॾाढा कंकड़ आहिनि, पत्थर आहिनि, कंडा आहिनि, उहे पेरनि में लॻनि था। सभु वर्णन ॿुधियो, उन त रोअण लॻो। चओ हरे राम। ओहो, ख़बर तो राम जी जे मथां गुस्सो करण लॻो कि राम जी खे बनवास मिलियो न, मुंहिंजी भेण खे छो बनवास वठी विया? चओ राम। ओ जेॾी महिल पूरो वर्णन ॿुधई त ख़बर तो कथा मां उथियो। कुछ जेके थोड़ा घणा पैसा हुया, जेके माता ॾिना हुया, थोड़ा घणा पैसा ॿियनि खां कर्ज वठी करे उन छा कयो, पहिरियों त 3 जोड़ी चप्पल ठाराई। छो जो ॿुधई भाई राम जी चप्पल न पाती आहे, पादुका न पातल आहे। धरती ते सुम्हनि था वीचारा, कंडा पत्थर जेके भी, रेती गिट्टी उन्हनि खे लॻे थी। त पोइ 3 खट भी ठाराई, पलंग। चओ हरे राम। जीअं तीअं करे उहो सामान सभु ढोए करे, ॿियो बि आदि जेको सामान थींदो आहे, जेके उन्हनि जे सुख सुविधा लाइ। छो जो न ख़बर हो भाई राम जी अगरि प्रण कयो आहे त उहो 14 सालनि खां पहिरियों त वापसि न ईंदा, वनवास त पूरो ई उहो कटींदा। चाहे मां केतिरो बि सम्झायानि, मुंहिंजा जीजाजी कोन मञींदा, दीदी बि कोन मञींदी। घटि में घटि उन्हनि खे सुविधा त थिए। तुरंत पहुची वियो। साईं काथे पहुता आहिनि कथा में? त संतनि बि भाव में ॿुधायो, चई हिन महिल चित्रकूट जी कथा थी हलई, वनवास जी। चित्रकूट पहुची वियो। चओ हरे राम। उते पहुची वियो, राम जी खे ॻोल्हण लॻो। ओ जीजाजी, ओ दीदी, आवाज़ लॻाए, लक्ष्मण भैया काथे आयो काथे आयो? सुबुह खां शाम थी वई, रोअण लॻो, अरे काथे आयो काथे आयो? भगवान खे दया आई तो भगवान वरी उते प्रकट थी विया। चओ हरे राम। और कीअं प्रकट थिया? पहिरियों भगवान खे अयोध्या में ॻोल्हण आयो त भगवान राजाउनि वांगुरु आया। अॼु भगवान खे वनवास में ॻोल्हण आयो आहे, वन में, त भगवान उअं ई वनवासी वांगुरु आया। जबकि लीला तो भगवान पहिरियों करे चुकिया आहिनि। भगवान उअं ई आया। ॾिठई त चरणनि ते किरी पियो, चई प्रभु जीजाजी कमाल था कयो, तव्हांखे राज मिलण वारो तव्हां बनवास चुनियो आहे। वरी तव्हां त चुनियो ठीकु आहे, मुंहिंजी भेण खे बि वठी आया आहियो। हाँ, असां पंहिंजी भेण जी शादी तव्हां खां कराई आहे, राजमहल ॾिसी कि बन ॾिसी करे। चओ हरे राम। तॾहिं माता सीता चयो, न भैया जीजाजी ते गुस्सो न कयो, मां पंहिंजी मर्ज़ीअ सां आई आहियां। चओ हरे राम। ॾाढो सम्झायो पर राम जी न मञिया। राम जी चयो, न भैया वनवास त असां भोगींदासीं। अच्छा हिकिड़ी वेनती अथव, हे मां तव्हांजे लाइ कुझु साधन खणी आयो आहियां, तव्हां इहो स्वीकार कयो। चई छा खणी आयो आहीं? चप्पल पादुका, इहो पाइणी पवंदो। चयूं भैया वनवासी आहियूं, इहे सुख भोग जेके छॾींदासीं तॾहिं त वनवास थींदो, इहो सभु त्याग कयो आहे। ॾाढी जिद कई, भगवान न मञिया। भगवान चयो, न भाई, भगवान
हाणे भक्त बि न मञे भगवान बि न मञनि त संत चवनि था भगवान ओॾी महिल छा कयो ख़बर अथव? भगवान चयो भैया हिनखे हाणे पंहिंजो असली रूप ॾेखारिणो पवंदो। हे हिन महिल ताणी असांखे बसि जीजाजी जीजाजी थो सम्झे, हा हाणे हिनखे राजा जी ॾेखारिणो पवंदो, यानी पूरो वैकुंठ जो दर्शन कराइणो पवंदो। त संत चवनि था भगवान ओॾी महिल सॼे वैकुंठ जो दर्शन करायो। चओ हरे राम। उते भगवान खे ॾिठई, अरे त्रिलोकी नाथ, ये मुंहिंजा जीजाजी कोई साधारण न आहिनि भैया, ये ॾाढी वॾी पोस्ट वारा आहिनि। सभु दर्शन करायो भगवान। भगवान मन ई मन सोचियो कि हाणे हिनखे तसल्ली हूंदी, हाणे सम्झंदो कि भैया ये भगवान आहिनि ऐं सभु लीला हुई पहिरियों थी चुकी आहे। पूरो दर्शन करायो भगवान। जेॾी महिल वरी उहो वापसि रूप में आया त ख़बर अथव भोलो भालो छा थो चए थो जॾहिं तव्हांजा एॾा ठाठ बाट हुया त पोइ जंगल में छो आया आहियो? चओ हरे राम। जॾहिं एॾो बढ़िया रहो पिया वैकुंठ में त उहो सभु छॾे तव्हां वरी हेॾे जंगलनि में छो आया आहियो? उते ई रहो न। भगवान चयो एॾी महिनत कई तोखे वैकुंठ ॾेखारिया सभु पाणीअ में। चओ हरे राम। मां सोचो भैया थोड़ो तकुल खुलंदे, सभु सम्झंदे भगवान आहे, कोई सिर्फ़ु साधारण जीजाजी कोन्हे। हा तुंहिंजी भेण कोई ईअं ई न आहे भैया, जगत जननी आहे। पर हे छा आहे त चए थो जॾहिं एॾी ठाठ बाट हुयो त छॾे छो आया आहियो? भगवान वरी सम्झायो, भक्त वेनती कई, भगवान उन ते कृपा कई। पोइ सम्झ में आई ॻाल्हि। भगवान चयो भैया हे स्वीकार न कंदासीं, हे सभु तूं खणी वञ, तूं हिननि जो सुख वठ। चओ हरे राम। भगवान खूब प्रेम कयो भाई। केवल भक्त ही रिश्तो न निभायो, भगवान भी रिश्तो निभायो आहे। चओ राम। ऐं अहिड़नि सरल भक्तनि खे ई भगवान सरलता सां मिलंदा आहिनि, भोले भाले खे। जिनखे अहंकार हुजे, अभिमान हुजे, घमंड हुजे, जिनखे पंहिंजी भक्ति जो ई अहंकार हुजे, पंहिंजी सेवा जो ई, त उन्हनि खे भगवान न मिलंदा आहिनि। वो केतिरी बि कोशिश कनि, काथे न काथे कोई न कोई कमी रहिजी वेंदी। भगवान उन्हनि खे न मिलंदा आहिनि। जेके भोला भाला हूंदा आहिनि न त पोइ उन्हनि खे रघुनाथ ॾाढो सरलता सां मिली वेंदा आहिनि। भगवान ॾाढो सरलता सां मिली वेंदा आहिनि। चओ हरे राम। भगवान पंहिंजे प्यारे भक्त ते, ईअं चइजे भगवान पंहिंजे साले साहब ते खूब कृपा कई, खूब दया कई भाई। उन्हनि खे खूब भाव मिलियो, प्रेम मिलियो। श्री कृष्ण गोविंद। तो ॾिसो पवित्र रक्षाबंधन आहे। भगवान भी इहो पवित्र रिश्तो निभायो आहे। माता सीता भी प्रयागदास खे राखी ॿधी न, त इहे ॻाल्हि जॾहिं सभिनीनि खे ख़बर पई उन्हनि जे नगर में कि हिन साक्षात दर्शन कयो आहे सीता राम जी जो, त पोइ सभु जगत उन्हनि खे ख़बर अथव छा चवंदो कि हे सीता मैया जो भाउ आहे, यानी असांजो मामो आहे। पोइ उन्हनि भक्त जो नालो पइजी वियो मामा प्रयागदास। चओ हरे राम। छा नालो पियो भाई? मामा प्रयागदास। पहिरियों सिर्फ़ु प्रयागदास, पोइ जॾहिं दर्शन थी विया, रिश्तो कन्फर्म थी वियो, भगवान दर्शन ॾेई जॾहिं कन्फर्म कयो त पोइ मामा प्रयागदास थी विया। चओ राम। हिन पावन पर्व जी रक्षाबंधन जी तव्हां सभिनीनि खे अनंत अनंत वाधायूं, अनंत अनंत वाधायूं। पवित्र त्योहार तव्हां धूमधाम सां मनायो हूंदो। खूब ख़ुशियुनि जो इहो त्योहार आहे, प्रेम जो इहो त्योहार आहे भाई, है न। असांजा त हथ भारी थी विया आहिनि, आर्गन नथो हले ठीक सां। चओ हरे राम। 2-4 किलो वधी वियो आहे भाई। 2 किलो मिठाइयुनि सां बि, मिठाइयूं खाइण सां, ऐं 2 किलो त हे राखियुनि जो ई वजन आहे। चओ हरे राम। अहिड़ी अहिड़ी माताऊं वटि राखियूं ॿधण आयूं, आहा तव्हांखे छा ॿुधायां भाई। हिकिड़ी अम्मा 70-80 साले जी, वो राखी ॿधण आई तो राखीअ में ध्यानु घटि, फोटूअ में ध्यानु वधीक हुयुसि। मां अम्मा 80 साले जी आ, न तूं व्हाट्सअप हलाए न छा, तूं स्टेटस लॻाईंदी छा? वो भी फोटू खिचाए। हिकिड़ी वरी अन्ना अम्मा गजब कयो, ख़बर तो छा कयो? वो तिलक खणी करे ऐं फोटू में निहारे हिते लॻाइण जी जॻह अख ते लॻाए वई आहे। चओ हरे राम। हा बक़ाइदा पूरो हिते, छो जो ध्यानु ई फोटूअ में हुयो, ध्यानु थोड़ी तिलक में हुयो कि तिलक लॻाइणो आहे, वो पूरो अख में लॻाए वई। चओ राम। गजब गजब अना 2-3 अनुभव जोरदार थिया। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। पर हे प्रेम जो त्योहार आहे भाई, है न। भाव भगवान सभिनीनि खे ॾियनि, प्रेम ॾियनि, पंहिंजी भक्ति ॾियनि, पंहिंजी सेवा ॾियनि। चओ हरे राम। अहंकार अभिमान खां भगवान बचाइनि,
क्रोध लोभ लालच को भगवान बचाइन। ये सब बाधक आहिनि, ये सब हिकिड़ा स्पीड ब्रेकर आहिनि जेके भक्ति मार्ग में ईंदा आहिनि। लोभ लालच अहंकार ये सब भगवान इन को असांखे बचाइनि। ये प्रार्थना कंदा कयो भाई। चओ हरे राम। मंगलूराम रहंदो जाते नगर में, तो बगल में उन्हें किराने की दुकान हुई भाई। चओ हरे राम। बगल में किराने की दुकान, उते उनकी उधारी हले। हाँ, कभी 50 रुपया वठी वने, कभी 100 रुपए जो सामान वठी वने, पोइ लिखाए वेंदो। वो दुकानदार भी परेशान थियो कि एडो बैलेंस उनजो वधंदो तो वने। 1000 2000 15,000 20,000 बैलेंस थी वियो भाई, कॾहिं अलाए चुकाईंदो। मंगलूराम भी पढ़ाई कई, डॉक्टर ठही आयो। चओ हरे राम। डॉक्टर ठही करे सिधो ईअं गर्व सां सीनो चौड़ो करे ऐं उन किराने वटि पहुतो, किराने जी दुकान ते। किराने जो दुकानदार वो खुश थी वियो, चई भैया हे डॉक्टर ठही आयो आहे, लगे तो अॼु हिसाब पंहिंजो चुकतो करे वेंदो। हुन बि डायरी कढी रखी, मंगलूराम 15,000 लिखियल हुया पहिरियों जा। चई हा सेठ जी अचो अचो। मंगलूराम वेहो वेहो, वेठो अची करे। चई ॿियो ॿुधायो सभु ठीकु आहे? चई मां डॉक्टर ठही वियो आहियां। हा हा ॿुधायो हिसाब कढां पुराणो? चई हा कढ न डायरी, हुन में लिखियल हुयो मंगलूराम 15,000। साईं ॾींदव? चई न न, मंगलूराम जे साम्हूं डॉक्टर लिख। चओ हरे राम। चई मतलब? चई मां इहो लिखाइण आयो में थी, हिसाब बराबरि ई हूंदी, उहो 15,000 जेको आहे उहो हलंदो रहंदो, पर मंगलूराम जे साम्हूं छा लिख? डॉक्टर लिख के हाणे मां डॉक्टर ठही आयो आहियां। जय हो जय हो। एॾो अहंकार। चओ हरे राम। त इहे सभु बाधक आहिनि भाई। भगवान के प्रार्थना कयो कि प्रभु असांखे इन्हनि जेके इहे विकार आहिनि इन्हनि खां रक्षा कयो। तू मेरा पिता, तू है मेरा माता, तू मेरा बंधप, तू मेरा भ्राता। भ्राता यानी भाउ। सभु रिश्ता जेके आहिनि उहे प्रभु सां जोड़ियो। सभु रिश्ता जेके आहिनि सतगुरनि सां जोड़ियो। हर रिश्तो संसार जो जेको बि आहे उहो सभु असांखे अंत त साथ न ॾींदा आहिनि, पर अगरि असां इहे ई रिश्ता पंहिंजे प्रभुअ सां जोड़ियूं त प्रभु हर पल साथ ॾींदा आहिनि। चओ हरे राम। अचो भाई मिली करे भजन करे वठो, प्रेम सां कीर्तन करे वठो। काॾे विया असांजा जीजाजी? न हलो कीर्तन कयो भाई प्रेम सां। राधे राधे गोविंद गोविंद राधे, 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 गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोविंद 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 राधे, हे गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे। जय जय राधा रमण हरि बोल, 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 ओहो जय जय राधा रमण हरि बोल, 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 हरि बोल हरि बोल, हरि बोल हरि बोल, हरि बोल हरि बोल, हरि बोल हरि ओ बोल, हरि बोल हरि बोल, हरि बोल हरि बोल, हरि बोल हरि बोल, हरि बोल हरि बोल, बोल हरि बोल, हरि बोल हरि बोल, हरि बोल हरि बोल। हरि गायो बोल गायो। हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा
हे गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय हे जय राधा रमण हरि गोविंद जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय हे संतों की जय जय भक्तों की जय जय संतों की जय जय भक्तों की बोलो जय जय संतों की जय जय भक्तों की जय जय संतों की जय जय भक्तों की जय जय मोर मुकुट मुरली वाले की जय जय मोर मुकुट मुरली वाले की जय हे जय राधा रमण हरि गोविंद जय जय राधा रमण हरि गोविंद जय हे जय राधा रमण हरि गोविंद जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय हो तारा है सारा जमाना शाम हमको भी तारना तारा है काटी सारा जमाना शाम हमको भी तारना हर कोई तो करके बहाना प्रभु हमको भी तारना कोई तो करके बहाना गाओ हमको भी तारना हे तारा है सारा जमाना शाम हमको भी तारना तारा है सारा जमाना शाम हमको भी तारना बोलो राधे राधे राम राधे जय राधे राधे राम राधे जय राधे राधे राम राधे 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 राम राधे 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 राम राधे 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 राम राधे 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 जय जय श्री राधे वृंदावन बिहारी लाल की जय श्याम सुंदर भगवान की जय जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय ओम शांति। भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम शांति 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 ओम। बोल श्री जगदम्बे मैया की जय। धर्म के अधर्म का प्राणियों में विश्व का कल्याण हो। हर हर महादेव जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय सदगुरुदेव भगवान की जय अन्नपूर्णा माता की जय आयो लाल सबई चौ झूले लाल। प्रसाद स्वीकार कयो साथ संगत जी। जय श्री कृष्ण जय श्री